मकसूद मंजिल खे हमवार करण लाइ मां अची पायां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अदाकार। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, तव्हां दोस्तनि जे सहकार सां, तव्हांजे दोस्तनि जे साथ सां, तव्हां दोस्तनि जे प्यार ऐं ख़ुलूस सां मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह जेके बि वीडियोज़ अचनि था पिया ऐं अव्हांजो जेको साथ आहे उहो हमेशह मूंसां दाइम क़ाइमु गॾु रहंदो इंशाअल्लाह अज़ीम। ऐं तव्हां दोस्तनि जा लख थोरा लख लाइक जेके मां लाहिण जोॻो न आहियां, ऐं तव्हांजा तमामु घणा मुंहिंजे मथां एहसानात आहिनि। ऐं अव्हां दोस्त जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं अव्हां दोस्त जेके ही दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसे थो पियो ऐं जेको दोस्त हींअर ॾिसण वारो आहे उन दोस्त खे बि मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं दोस्त तो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहीं त बराए महिरबानी सभ खां पहिरियां त मूं हिन नाचीज़ अदाकार काज़ी अब्दुल सत्तार जे चैनल खे सभ खां पहिरियां त सब्सक्राइब कर ऐं हुन खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका बि वीडियो आहे उहा अव्हां दोस्तनि ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल डोलाब। जी हाँ, सोप सीरियल डोलाब जेका सिंध टीवीअ ते हले थी पई, जंहिंखे अव्हां वॾे शौक़ सां, वॾे जज़्बे सां, वॾी चाहत सां अव्हां हिन सोप सीरियल जूं सभु किश्तियूं अव्हां ॾिसो पिया। हींअर जेके अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल किश्त नंबर 38 जे बारे में। त दोस्तो, हींअर जेका 38 नंबर जेका किश्त अचण वारी आहे ऐं जेका अव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह 38 किश्त में अमीर मंसूर ख़ान जेको कूंज खे उन्हनि जे हवाले करे थो पियो, ऐं हुन खां पोइ कूंज सां जेके ज़ुल्म थियनि था पिया ऐं हू जेके पंहिंजो सुढल जेके हुनखां वादा वचन वरिता आहिनि, छा मीर मंसूर ख़ान उन्हनि वादनि ते उन वचन ते क़ाइमु दाइम रहंदो या न रहंदो। ऐं हुन खां अलावा मुराद ख़ान वरा जेके हुन आसिरे में वेठल आहिनि, त छा मुराद ख़ान जेकी मीर मंसूर ख़ान मुराद ख़ान जी जेको आहे मदद कंदो या न कंदो। ऐं होॾां रेज़न ऐं ककरवरनि सां जेको हू वाइदो पाड़े आयो आहे, छा हू जेको आहे ककरवरनि सां बि जेको आहे पंहिंजो वाइदो निभाईंदो या न निभाईंदो। त दोस्तो, हींअर जेका ही कूंज सां जेके वेदन थियण वारो आहे, छा कूंज खे मौत जी निंड सुम्हारियो वेंदो या कूंज खे कंहिं ॿिए हंधि जेको आहे परिणायो वेंदो, छा थींदो कूंज जो। कूंज जे बारे में अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त कूंज जो फ़िलहाल जेको आहे कंहिं हिकु पासे हिन खे वरी ग़ैब करे छॾींदा, ऐं हुन खां पोइ जेका मीर मंसूर ख़ान जी जेका महबूबा आहे उहा अनक़रीब जेको हींअर ॿियो जेको शेड्यूल अचे पियो, उन शेड्यूल में जेका मीर मंसूर ख़ान जी जेका महबूबा यानी जंहिंसां प्यारु करणु चाहे थो पियो, उहा महबूबा इंशाअल्लाह जेको हींअर जेको बि स्पेल आयो उन में उहा जेको आहे हुनजी रिकॉर्डिंग करे अव्हां दोस्तनि खे असां हुनजो नालो बि शेयर कंदासीं, अव्हां दोस्तनि खे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त उहा जेका न्यू अदाकारा आहे तमामु बहितरीनु अदाकारा जेका कराची सां वाबस्ता आहे। ऐं इंशाअल्लाह अज़ीम उहा जेका अदाकारा हिन में अचे पई जेका मीर मंसूर सां प्यारु कंदी, ऐं हुन खां पोइ होॾां जेका कूंज आहे उहा बि हिन सां बेहद बेपनाह प्यारु करे थी पई मीर मंसूर ख़ान सां। हाणे ॾिसणो इहो आहे त मीर मंसूर ख़ान कंहिंखे हासिलु कंदो, कूंज खे हासिलु कंदो या जेको आहे उहा जेका अचण वारी जेका न्यू छोकिरी आहे उनखे हासिलु कंदो। त दोस्तो, जेकॾहिं अगरि इहे वादा वचन में पाण में थियनि था पिया त पोइ छा ककर मीर मंसूर ख़ान खे पंहिंजी भेण जो संग ॾींदो। ऐं ॿिए हवाले सां
जे अगरि मीर मंसूर ख़ान ककर जी भेण खे नथो वठे त वरी बि पोइ बि इन्हनि जो जहिड़ो ॿीहर कर खणंदो, जंहिं ते वरी ही जहिड़ो मची वेंदो। ऐं अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं ककर जी भेण सां हुन शादी न कई त थी सघे थो त ककर जज़्बात में अची मीर मंसूर ख़ान ते हमिलो करे ऐं होॾां जेको आहे हुननि सां जेको मुराद वारनि सां जेको गुलपरी वारो जेको जहिड़ो हले थो पियो त छा सोडल खे गुलपरी वापसि कराए ॾींदो ककर जी जेका घरवारी आहे। मीर मंसूर ख़ान जेको सोडल सां वाइदो करे आयो त हाणे मां तोखे हुनजो ॾसु ॾिनो आहे, कूंज जो तो मूंसां वाइदो कयो त मां गुलपरी तोखे वापसि कराए ॾींदो। ॾिसणो इहो आहे त हाणे मुराद वारा ऐं सोडल वारा इहे गुलपरी हुनखे वापसि कंदा या न कंदा। त दोस्तो क़िस्त नंबर 38 में अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त इहा जेकी क़िस्त नंबर 38 आहे इन में हिकु लाजवाब ऐं हिकु न्यू एंट्री अचण वारी आहे जेका ज़बरदस्त एंट्री हूंदी। उन में तमामु बहितरीनु अदाकारनि जी एंट्री आहे ऐं सभु अदाकार पंहिंजे पंहिंजे फ़न सां पंहिंजे पंहिंजे लगाव सां तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कनि था पिया। ऐं हुनखां अलावा मीर शाहनवाज़ ख़ान जेको हींअर जेके हुन मोलू खे जेको ॿुधायो त जेके आहे उन माण्हुनि खे घुराए, जेके मोलूअ जा माण्हू आहिनि उन्हनि खे घुराए थो पियो त छा ॾिसणो इहो आहे त मोलू जा जेके घुरायल माण्हू उहे मीर शाहनवाज़ ख़ान जो कमु कंदा या न कंदा, उहे कहिड़ा न्यू अदाकार अचनि था पिया जेके हिन जेको आहे ड्रामे में। ऐं होॾां जेके मीर मंसूर ख़ान जी जेके कामरेड आहे, जेके शुरूआती मरहले में हिकिड़ा कामरेड आया उहे हली अलाए केॾांहुं ग़ाइबु थी विया, वरी हुन खां पोइ हिकु ॿिया अची विया, यानी की न्यू टैलेंट जाम अचनि था पिया हिन ड्रामे में कमु करण जे लाइ। ऐं तमामु जेको आहे जेके न्यू टैलेंट अचनि था पिया उन्हनि खे जेको आहे असांजो जेको हीउ डायरेक्टर आहे उहो इन्हनि खे इन कराए थो पियो। ऐं ॾिसणो इहो आहे त छा उहे न्यू टैलेंट जेके अदाकार अचनि था पिया त उहे इन पंहिंजी अदाकारीअ ते या उन अदाकारी जा उहे जोहर ॾेखारे सघंदा। त दोस्तो अव्हां खे इन में जेको आहे हिन वीडियो जे आख़िर में ॾिसण खां पोइ अव्हां दोस्त जेको आहे कमेंट बि कंदा हलो ऐं अव्हां दोस्तनि जो जेको सहकार आहे ऐं जेके दोस्त मुंहिंजा बदीन का आहिनि, के मुंहिंजा ठठे का दोस्त, साकरे का दोस्त आहिनि, हैदराबाद का दोस्त आहिनि, ऐं इक़बाल ख़ान ॾेहर, शबीर अहमद नोहाणी ऐं इफ़्तिख़ार अहमद नोहिड़ी साहिबु, ऐं अदा खे चवां अमजद अली ख़ान मेमुण, ऐं पंहिंजो ॿियो अदा जो असांजो दोस्त आहे ग़ुलाम सरवर ठठे खां आहे, ऐं असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे ग़ुलाम शबीर जिसकानी साहिबु जेको जो नवाब शाह सां जो वास्तो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे मोहम्मद ज़मान जो जेको आहे उहो सिजावल सां हुनजो वास्तो आहे। ऐं जेके जेको दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि था पिया उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी वॾे चाहत सां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि। ऐं इक़बाल ख़ान ॾेहर जी जेकी पूरी फैमिली आहे ऐं जेके उन्हनि जा जेके बि घर में ॾिसण वारा आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसनि था पिया। अव्हां दोस्त जेके बि आहियो, जेके दोस्त न्यू अचनि था पिया त पंहिंजे पंहिंजे कमेंट में उहे दोस्त नाला लिखनि त जीअं मां उन्हनि दोस्तनि जो पंहिंजे अचण वारे वीडियो में उन्हनि दोस्तनि जो ज़िक्र कयां ऐं उन्हनि दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कयां। ऐं उमेदु कयां थो त उहे दोस्त इंशाअल्लाह अन क़रीब पंहिंजो जेको आहे नालो ज़रूरु लिखी मोकिलींदा, पंहिंजी सिटीअ जो नालो ज़रूरु लिखी मोकिलींदा। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं असांजे पंहिंजे उॿावड़े जा कुझु दोस्त आहिनि जंहिंमें फिदा हुसैन रिंद साहिबु आहे, ऐं हुनखां अलावा ग़ुलाम शबीर चाचड़ आहे, ऐं नियाज़ अहमद चन्नो आहे, ऐं काज़ी इफ़्तिख़ार अहमद आहे, ऐं ॿिया असांजा दोस्त तुंहिंजा आहिनि अब्दुल मुक़द्दस मलिक साहिबु, उहे बि असांजो उॿावड़े जा दोस्त आहिनि, ऐं अता मोहम्मद कलवड़ साहिबु जंहिंजो वास्तो मीरपुर माथिले खां आहे, ऐं अफ़ज़ल अली सुमरो साहिबु जंहिंजो जेको आहे वास्तो आहे उॿावड़े खां,
ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके पंहिंजे पंहिंजा नाला लिखी कमेंट में लिखी मोकिलनि था। ऐं अवां दोस्तनि जो वॾो ई प्यार ऐं मुहबत वारो जेको हीउ रिश्तो आहे इंशाअल्लाह अज़ीम क़ाइमु दाइमु रहंदो ऐं मुंहिंजो ऐं अव्हांजो साथ हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं अव्हां दोस्त वॾे चाहत सां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा आहियो, इहा ई अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अञा बि को दोस्त रहिजी वियो आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जे लाइ, त उन दोस्त खे मां वरी बि गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिस, त जीअं मुंहिंजो हीउ वॉच टाइम अव्हां दोस्तनि जे सहकार सां अनक़रीब मां पंहिंजे हिन चैनल खे मोनिटाइज़ थी वेंदो अव्हां दोस्तनि जो सहकार सां। ऐं अव्हां दोस्तनि जो कोई प्यार आहे, ख़ुलूस आहे, इंशाअल्लाह अज़ीम अव्हां दोस्तनि जे प्यार सां मुंहिंजो हीउ चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। ऐं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो, त जीअं वॉच टाइम थी वञे। त अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टहिकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। त दोस्तो वरी मिलूं था पिया हिकिड़े नए न्यू जेको आहे वीडियो जे लाइ। ऐं तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां जेको आहे मोकिलाणी कंदुसि इंशाअल्लाह अज़ीम। वरी ॿीहर नए वीडियो में गॾिबासीं, तेसीं ताईं काज़ी हिन अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। ऐं इजाज़त वठणु न खपे, छो त दोस्तनि में जुदा न फिदा हमेशह गॾिजाणियूं रहंदियूं, हमेशह अव्हांजो प्यार मूंसां गॾु रहंदो। ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़, जुदा न फिदा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। जिए पाकिस्तान, जिए सिंध, जिए लतीफ़ जी नगरी, जिए लतीफ़ साईं। जंहिंखे अव्हां वॾे शौक़ सां, वॾे जज़्बे सां, वॾी चाहत सां अव्हां हिन सोप सीरियल जूं सभु किश्तियूं अव्हां ॾिसो पिया। हींअर जेके अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल किश्त नंबर 38 जे बारे में। त दोस्तो हींअर जेका 38 नंबर जेका किश्त अचण वारी आहे ऐं जेका अव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह 38 किश्त में अमीर मंसूर ख़ान जेको कूंज खे उन्हनि जे हवाले करे थो पियो। ऐं हुन खां पोइ कूंज सां जेके ज़ुल्म थियनि था पिया, ऐं हू जेके पंहिंजो सोढल जेके हुनखां वादा वचन वरिता आहिनि, छा मीर मंसूर ख़ान उन्हनि वादनि ते, उन वचन ते क़ाइमु दाइमु रहंदो या न रहंदो। ऐं हुनखां अलावा मुराद ख़ान वरा जेके हुन आसिरे में वेठल आहिनि, त छा मुराद ख़ान जेकी मीर मंसूर ख़ान मुराद ख़ान जी जेको आहे मदद कंदो या न कंदो। ऐं होॾां रेज़न ऐं ककरवरनि सां जेको हू वाइदो पाड़े आयो आहे, छा हू जेको आहे ककरवरनि सां बि जेको आहे पंहिंजो वाइदो निभाईंदो या न निभाईंदो। त दोस्तो हींअर जेका हीअ कूंज सां जेके वेदन थियण वारो आहे, छा कूंज खे मौत जी निंड सुम्हारियो वेंदो या कूंज खे कंहिं ॿिए हंधि जेको आहे परिणायो वेंदो, छा थींदो कूंज जो। कूंज जे बारे में अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त कूंज जो फ़िलहाल जेको आहे कंहिं हिकु पासे हिन खे वरी ग़ैब करे छॾींदा। ऐं हुन खां पोइ जेका मीर मंसूर ख़ान जी जेका महबूबा आहे, उहा अनक़रीब जेको हींअर ॿियो जेको शेड्यूल अचे पियो, उन शेड्यूल में जेका मीर मंसूर ख़ान जी जेका महबूबा यानी जंहिंसां प्यारु करणु चाहे थो पियो, उहा महबूबा इंशाअल्लाह जेको हींअर जेको बि स्पेल आयो उन में उहा जेको आहे हुनजी रिकॉर्डिंग करे अव्हां दोस्तनि खे असां हुनजो नालो बि शेयर कंदासीं। अव्हां दोस्तनि खे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त उहा जेका न्यू अदाकारा आहे, तमामु बहितरीनु अदाकारा जेका कराची सां वाबस्ता आहे। ऐं इंशाअल्लाह अज़ीम उहा जेका अदाकारा हिन में अचे पई, जेका मीर मंसूर सां प्यारु कंदी। ऐं हुन खां पोइ होॾां जेका कूंज आहे, उहा बि हिन सां बेहदि बेपनाह प्यारु करे थी पई मीर मंसूर ख़ान सां। हाणे ॾिसणो इहो आहे त मीर मंसूर ख़ान कंहिंखे हासिलु कंदो, कूंज खे हासिलु कंदो या जेको आहे उहा जेका अचण वारी जेका न्यू छोकिरी आहे उनखे हासिलु कंदो।
त दोस्तो जेकॾहिं अगरि इहे वादा वचन पाण में थियनि था पिया त पोइ छा ककर मीर मंसूर ख़ान खे पंहिंजी भेण जो संग ॾींदो। ऐं ॿिए हवाले सां अगरि मीर मंसूर ख़ान ककर जी भेण खे नथो वठे त वरी बि पोइ बि इन्हनि जो जहिड़ो ॿीहर कर खणंदो जंहिं ते वरी ई जहिड़ो मची वेंदो। ऐं अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं ककर जी भेण सां हुन शादी न कई त थी सघे थो त ककर जज़्बात में अची मीर मंसूर ख़ान ते हमिलो करे ऐं होॾां जेको आहे हुननि सां जेको मुराद वारनि सां जेको गुलपरी वारो जेको जहिड़ो हले थो पियो त छा सोडल खे गुलपरी वापसि कराए ॾींदो। ककर जी जेका घरवारी आहे मीर मंसूर ख़ान जेको सोडल सां वाइदो करे आयो त हाणे मां तोखे हुनजो ॾसु ॾिनो आहे कूंज जो तो मूंसां वाइदो कयो त मां गुलपरी तोखे वापसि कराए ॾींदो। ॾिसणो इहो आहे त हाणे मुराद वारा ऐं सोडल वारा इहे गुलपरी हुनखे वापसि कंदा या न कंदा। त दोस्तो क़िस्त नंबर 38 में अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त इहा जेकी क़िस्त नंबर 38 आहे इन में हिकु लाजवाब ऐं हिकु न्यू एंट्री अचण वारी आहे जेका ज़बरदस्त एंट्री हूंदी। उन में तमामु बहितरीनु अदाकारनि जी एंट्री आहे ऐं सभु अदाकार पंहिंजे पंहिंजे फ़न सां पंहिंजे पंहिंजे लगाव सां तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कनि था पिया। ऐं हुन खां अलावा मीर शाहनवाज़ ख़ान जेको हींअर जेके हुन मोलू खे जेको ॿुधायो त जेके आहे उन माण्हुनि खे घुराए जेके मोलूअ जा माण्हू आहिनि उन्हनि खे घुराए थो पियो त छा ॾिसणो इहो आहे त मोलू जा जेके घुरायल माण्हू उहे मीर शाहनवाज़ ख़ान जो कमु कंदा या न कंदा। उहे कहिड़ा न्यू अदाकार अचनि था पिया जेके हिन जेको आहे ड्रामे में। ऐं होॾां जेके मीर मंसूर ख़ान जी जेके कामरेड आहे जेके शुरूआती मरहले में हिकिड़ा कामरेड आया उहे हली अलाए केॾांहुं ग़ाइबु थी विया वरी हुन खां पोइ हिकु ॿिया अची विया। यानी की न्यू टैलेंट जाम अचनि था पिया हिन ड्रामे में कमु करण जे लाइ। ऐं तमामु जेको आहे जेके न्यू टैलेंट अचनि था पिया उन्हनि खे जेको आहे असांजो जेको हीउ डायरेक्टर आहे उहो इन्हनि खे इन कराए थो पियो। ऐं ॾिसणो इहो आहे त छा उहे न्यू टैलेंट जेके अदाकार अचनि था पिया त उहे इन पंहिंजी अदाकारीअ ते या उन अदाकारी जा उहे जोहर ॾेखारे सघंदा। त दोस्तो अव्हां खे इन में जेको आहे हिन वीडियो जे आख़िर में ॾिसण खां पोइ अव्हां दोस्त जेको आहे कमेंट बि कंदा हलो ऐं अव्हां दोस्तनि जो जेको सहकार आहे ऐं जेके दोस्त मुंहिंजा बदीन का आहिनि के मुंहिंजा ठठे का दोस्त साकरे का दोस्त आहिनि हैदराबाद का दोस्त आहिनि ऐं इक़बाल ख़ान ॾेहर शबीर अहमद नोहाणी ऐं इफ़्तिख़ार अहमद नोहिड़ी साहिबु ऐं अदा खे चवां अमजद अली ख़ान मेमुण ऐं पंहिंजो ॿियो अदा जो असांजो दोस्त आहे ग़ुलाम सरवर ठठे खां आहे ऐं असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे ग़ुलाम शबीर जिसकानी साहिबु जेको जो नवाब शाह सां जो वास्तो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे मोहम्मद ज़मान जो जेको आहे उहो सिजावल सां हुनजो वास्तो आहे। ऐं जेके जेको दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि था पिया उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी वॾे चाहत सां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि। ऐं इक़बाल ख़ान ॾेहर जी जेकी पूरी फैमिली आहे ऐं जेके उन्हनि जा जेके बि घर में ॾिसण वारा आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसनि था पिया। अव्हां दोस्त जेके बि आहियो जेके दोस्त न्यू अचनि था पिया त पंहिंजे पंहिंजे कमेंट में उहे दोस्त नाला लिखनि त जीअं मां उन्हनि दोस्तनि जो पंहिंजे अचण वारे वीडियो में उन्हनि दोस्तनि जो ज़िक्र कयां ऐं उन्हनि दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कयां। ऐं उमेदु कयां थो त उहे दोस्त इंशाअल्लाह अन क़रीब पंहिंजो जेको आहे नालो ज़रूरु लिखी मोकिलींदा पंहिंजी सिटीअ जो नालो ज़रूरु लिखी मोकिलींदा। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं असांजे पंहिंजे बावड़े जा कुझु दोस्त आहिनि जंहिंमें फ़िदा हुसैन रिंद साहिबु आहे ऐं हुन खां अलावा ग़ुलाम शबीर चाचड़ आहे ऐं नियाज़ अहमद चन्नो आहे ऐं काज़ी इफ़्तिख़ार अहमद आहे ऐं ॿिया
असांजा दोस्त तुंहिंजा आहिनि अब्दुल मुक़द्दस मलिक साहिबु, उहे बि असांजो उॿावड़े जा दोस्त आहिनि। ऐं अता मोहम्मद कलवड़ साहिबु जंहिंजो वास्तो मिरपुर माथेले खां आहे, ऐं अफ़ज़ल अली सुमरो साहिबु जंहिंजो जेको आहे वास्तो आहे उॿावड़े खां। ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके पंहिंजे पंहिंजा नाला लिखी कमेंट में लिखी मोकिलनि था। ऐं अवां दोस्तनि जो वॾो ई प्यार ऐं मुहबत वारो जेको ही रिश्तो आहे इंशाअल्लाह अज़ीम क़ाइमु दाइमु रहंदो, ऐं मुंहिंजो ऐं अव्हांजो साथ हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं अवां दोस्त वॾे चाहत सां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा आहियो, इहा ई अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अञा बि को दोस्त रहिजी वियो आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण जे लाइ, त उन दोस्त खे मां वरी बि गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिस, त जीअं मुंहिंजो हीउ वॉच टाइम अवां दोस्तनि जे सहकार सां अनक़रीब मां पंहिंजे हिन चैनल खे मोनिटाइज़ थी वेंदो अवां दोस्तनि जो सहकार सां। ऐं अवां दोस्तनि जो जेको हीउ प्यारु आहे ख़ुलूस आहे, इंशाअल्लाह अज़ीम अवां दोस्तनि जे प्यार सां मुंहिंजो हीउ चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। ऐं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो, त जीअं वॉच टाइम थी वञे। त अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टहिकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। त दोस्तो वरी मिलूं था पिया हिकिड़े नए न्यू जेको आहे वीडियो जे लाइ। ऐं तेसीं ताईं मां अवां दोस्तनि खां जेको आहे मोकिलाणी कंदुसि इंशाअल्लाह अज़ीम। वरी ॿीहर नए वीडियो में गॾिबासीं, तेसीं ताईं काज़ी हिन अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। ऐं इजाज़त वठणु न खपे, छो त दोस्तनि में जुदा न फिदा हमेशह गॾिजाणियूं रहंदियूं, हमेशह अव्हांजो प्यारु मूंसां गॾु रहंदो। ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़, जुदा न फिदा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। जिए पाकिस्तान, जिए सिंध, जिए लतीफ़ जी नगरी, जिए लतीफ़ साईं।